नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां के रानीपुर मां ख़बर ईंदड़ रानीपुर में भिटाई सरकार जे नाले सां मंसूब कयल पब्लिक हाई स्कूल पारां जश्न ईद मिलादुल नबी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में उस्ताद लियाकत अली मिरासी, उस्ताद मुकासिम सहतो फ़कीर, साहिब खान लतीफ़ी, परवेज़ अली शेख, कमाल शेख, एड मिनिस्टर भिटाई पब्लिक हाई स्कूल शौकत अली शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद तमाम ईदुनि खां अफ़ज़ल आहे। असां मुसलमाननि जे लाइ इन खां वधि ॿी कहिड़ी मुसरत हूंदी। हिन वधीक चयो त रसूल खुदा जी ज़िंदगी मां असांखे सबक़ सिखणु घुर्जे, छो त उन खां वधि असां वटि बख़्शिश जो ॿियो को वसीलो न आहे। जॾहिं त मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत नहतिया मुक़ाबिलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पहिरीं पोज़ीशन मुबशिरा बतूल सोलंकी, ॿी पोज़ीशन ज़ोया बतूल शरीन ऐं कायनात शेख, टीं पोज़ीशन इसरार पीरज़ादो हासिल कई। पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि शागिर्दियाणियुनि खे एवार्ड ॾिना विया। आख़िर में पूरे आलम इस्लाम जी सरबुलंदी लाइ ख़ास दुआ कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।